माण्हू ॾेई मीहणा मूंखे कंदा कहो, जंहिं छोरीअ में छो सा पिथूं थींदी पेर ते। सिंध जे सदा सुहिणे लेखक साईं मजाज़ी जरवार जी तहरीर आहे। हक़ीक़तनि जी गणप अनोखे अंदाज़ सां कंदड़ ही माण्हू जो मन बि कॾहिं कॾहिं केॾो न वेगाणो लॻे थो। रूह जूं आङरियूं थकिजी थियूं पवनि त सारोड़ियुनि जी माला खे सजाए रखिजे त कीअं रखिजे ऐं किथे रखिजे। इहो सभु कुझु वेही आङरियुनि ते ई सारिजे त कंहिं केतिरा दर्द ॾिना, केरु किथे छॾे हलियो वियो। वक़्त कहिड़ियूं वेसाघातियूं कयूं, मिठनि अल्फाज़नि जे पोयां केतिरनि उन्हनि लफ़्ज़नि जी कड़ाण बि लिकियल हुई जिन खे असीं परखे ई परूड़े न सघियासीं। इहो सभु वेही सारिजे त कीअं सारिजे त जीजल जे गोद खां धरतीअ ते घिसकण ऐं पोइ पेरड़ा खणी माइटनि जे हथ आङिरियुनि जा सहारा वठी विखूं खणी ऐं ईअं ई जल्दी वॾा थी वियल असीं माण्हू त अञा नंढड़ा हुअण घुरिजूं हा। बरसात जे पाणीअ में कागज़ जूं ॿेड़ियूं ऐं हवाउनि में लॻड़ उॾाइण वारा ॾींहं भला एतिरा थोरड़ा छो हुआ। ऐं हाणे हिन वसीअ काइनात जे कुशादनि रस्तनि ऐं रंगीन शहरनि ऐं हुजूमनि में हलंदे बि कॾहिं कॾहिं सफ़ा तनहा अकेला ऐं टुटल अधूरा मंज़िलनि खां घणो परे हर शाम में थकल मुसाफ़िर था बणिजी वञूं। बरसातूं बि वसनि थियूं, पाणी बि बीहनि था, कागज़ बि आहिनि, ॿेड़ियूं नथा ठाहियूं छो त नंढपण नाहे। लॻड़ बि आहिनि, हवाऊं बि आहिनि, उॾारे बि ॼाणूं था पर उॾारियूं नथा आख़िर छो? सबबु इहो आहे त पाण पंहिंजो ॿारोतण घणो परे छॾे आया आहियूं जेको हाणे ॿीहर हासिल करे नथा सघूं। ॿारोतण जो दौर था सारियूं, वणनि जूं लोॾूं टार किथे हिन, पाण पुराणा बणिजी वियासीं, पंहिंजा साॻियां यार किथे हिन, पंहिंजा साॻियां यार किथे हिन।